घोटकी डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली जी सदारत हेठि संदसि ऑफिस में जश्न आज़ादी जो ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां गजाणी थी गुज़री, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर पाक आर्मी ऐं पुलिस ऑफिसरनि समेत लाॻापियल खातनि जी ज़िले अमलदारनि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ख़िताब कंदे चयो त हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध जी हिदायतुनि मूजिबि हिन साल 1 अगस्त खां 14 अगस्त ताईं जश्न आज़ादी जी ख़ुशी मल्हाई वेंदी, छो त पाकिस्तान पंहिंजे ईमान जी ताक़त सां जंग दौरान हिकु वॾी ताक़तवर मुल्क खे शिकस्त ॾेई तारीख़ी फ़तह हासिल कई आहे। अहिड़ी ख़ुशी खे भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ समूरा इदारा पंहिंजो किरदारु अदा कनि। इन सिलसिले में 14 ॾींहंनि ते मुश्तमिल प्रोग्राम तरतीब ॾिना वञनि, इमारतुनि खे सजायो वञे ऐं सरकारी तौरु निजी तालीमी इदारनि में तक़रीबूं मुनक़द कई वञनि त जीअं नौजवाननि में सुजागी पैदा थिए। हुन असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कंदे चयो त हू पंहिंजे पंहिंजे इतालके जे प्रोग्रामनि जी निगरानी कनि ऐं शहीद जे मज़ारनि ते गुलनि जी चादरूं चाढ़े ख़राज अक़ीदत पेश कयो वञे। इन मौक़े ते सोशल फॉरेस्ट्री ऑफिसर सैयद आमिर शाह ॿुधायो त जश्न आज़ादी मौक़े ते ज़िले में 1 लख ॿूटा पोखण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। अवाम खे घुरिजे त वणकारी मुहिम में हिसो वठनि त जीअं माहौल ख़ुशगवार बणिजी सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।